दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे बहितरीन लेखक वफ़ा साले राजपर जी लिखियल कहाणी कारो धागो ॿुधाईंदुसि। रईस अलड़ ख़ान हकीम जी ॾिनल कुश्ते सां राति खे रंगीन करे मध जी चढ़ियल मस्तीअ में लुॾंदो लमंदो बंगले जी ॾेढी टिपी घर में दाख़िल थियो। सांत में ॿुॾल घर मां चुणबुण जा पड़लाव कन ते पियसि त छिरकी बि कनाइण लॻो। ॼण चुणबुण जा आवाज़ संदसि धीअ नसीम जे कमरे मां पिया आया। हू अॻिते वधी कमरे जे दरवाज़े सां लॻी कनाइण लॻो। हू ॿ चारि जुमिला जेकी झटे सघियो उहे थोरो लिखियो। घणो सम्झण वारे लाइ घणो कुझु हुया। नशा हरण थी विया हुअसि। मए जा सुरूर कावड़ बणिजी पघर जी सूरत में निराड़ता वहण लॻा हुयसि। अखियुनि अॻियां ग़रीब पोहरियत नूरू जी बेपहुच नियाणी जो चहिरो फिरणी वांगुरु अखियुनि अॻियां फिरण लॻो हुअसि, जंहिंखे कुझु देरि अॻु ई खंभाए चादर वांगुरु जिस्म सां वेड़े घुंज घुंज करे घरो माणियो आहे। जिस्म में ॾकणी अची वरायसि। कावड़ में जिस्म सां गॾु शहपरनि जा वार बि फड़कियसि पिए। ॿई मुठियूं बि कोड़जी वयूं हुयसि। सम्झ में कुझु न पिया आयसि त छा करे। यकदमि चेल ते ॿधल माउज़र कढी वरिताई, पर बुत में एतिरी सघ न हुयसि जो माउज़र हथ में झले सघे। हू फर्श ते वेही रहियो, उभा साह जाइता करण लॻो। धीअ नसीम जो चहिरो अखियुनि अॻियां फिरण लॻसि। चईं भाइरनि जी अकेली भेण ऐं संदसि वॾड़ धीउ नसीम जे मथे में चांदीअ जो तंदूं ज़ाहिर थियण लॻियो हुयो, पर संदसि हथ अञा पीला न थिया हुया। ईअं बि कोन हो त रईस अलड़ ख़ान वटि नसीम जे लाइ जोड़जियसि ऐं बिरादरी हैसियत वारा रिश्ता न आया हुआ। पर अलड़ ख़ान नियाणी खे परणाए पंहिंजी मुछ जे वार खे हेठि थियण न पिए ॾिनो। को माई जो लाल संदसि न्याणो सॾाए, इहा ॻाल्हि खेसि पसंदि ई न हुई। उमीदनि जे उभरियल सिज जा पाछा जॾहिं समाज जे हथरादो मढ़ियल कानून सां मथो टकराए मायूसी जे लाहू सिज वांगुरु रवानी थी हुई। मासी मिठल ॻाल्हायो। माई, मूंखे त का बि ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। रईस अलड़ ख़ान वरायो। अबा, माठ मीठ में वेंदासीं, कंहिंजे मलाइकनि खे बि कल कान पवंदी, मासी मिठल चयो। रईस अलड़ ख़ान का बि वरंदी न ॾिनी ऐं कमरे मां ॿाहिरि निकिरी वियो। पहिरियों सुहाओ सूमर भेटे नसीम माउ सां गॾु मोटी त अधु बीमारी छॾे वई हुयसि। भूरल शाह जो कारो धागो ॿधो हुयईं त दौरा पवण बि बंदि थी विया हुअसि। ख़ुशि रहण लॻी हुई। बीमारी ॼण त पाड़े पटिजी वई हुई। साॻियां हार सिंगार, साॻियो आरसी सां जहिड़ो, साॻी खिलख़ुशी, ॼण त कुझु थियो ई न हो। न रुगो नसीम जी माउ, पर घर जा भाती बि ख़ुशि हुया। भूरल शाह जे कारे धागे ऐं करामत जा चर्चा हुया ॻोठ में। नसीम जी चंग भलाई जी ज़िंदा मिसाल सां भूरल शाह जे तर में हाक पइजी वई हुई। भूरल शाह नसीम जी माउ खे ॿुधायो हो त छोकिरीअ ते ज़बरी जिन जो असरु आहे। फ़िलहालु त को बि नुक़सानु न पहुचाईंदो, पर सदाईं लाइ छुटकारो ज़रूरी आहे। उन लाइ तव्हांखे 7 भेरा सुहाए सूमर ते अचिणो पवंदो। नसीम माउ सां गॾु 6 सुहाओ सूमर त भूरल शाह वटां भेरो करे आई हुई। बाक़ी अञा 7 सूमर वञी बचियो हो। उनखां अॻु जो नसीम जी माउ खे 7 सूमर भेटण लाइ वठी वञे खेसि नसीम में का ॻाल्हि खुटकण लॻी हुई। सुभाणे 7 सूमर हो ऐं अॼु माणस नसीम सां झेड़ो लाए वेठी हुई। नसीम जी माउ जे तिखो ॻाल्हाइण ते अलड़ ख़ान उथी बीठो ऐं कन सुरला करे दरवाज़े सां लॻाए छॾियईं। हिन कावड़ मां चयो पिए, छोरी, अखियूं फाड़े छा पई ॾिसी? ॿुधाई छो नथी त इहो अछो मुंहुं किथां करायो अथई? अम्मा, ईअं पई पुछी ॼण त तोखे का ख़बर ई कान्हे। नसीम जो लहजो बि तिखो थी वियो हो। अड़ी मुठियसि, छोरी, मूंखे कहिड़ी ख़बर त तूं किथां मुंहं ते टांगी मलाई? अम्मा, पाण खां पुछ, इहो समूरो तुंहिंजो ई त कयो करतियो आहे। लाड़ो थियण लॻा हुया। तॾहिं खां नसीम बीमार रहण लॻी हुई। बेहोशी जा दौरा पवण लॻा हुयसि। रईस अलड़ ख़ान शहर जे वॾनि डॉक्टरनि खां संदसि इलाज करायो, पर नसीम जीअं पोइ तीअं भितर जियां भरंदी पई वई।
नसीम जी माउ डॉक्टरनि जे इलाज खां तंग थी धागनि फीणनि जो घस वठी धीअ खे चङो भलो करण पे घुरियो, पर रईस अलण खान खेसि ईअं करण न पियो ॾिनो। हिकु ॾींहुं अलण खान जीअं ई घर आयो त नसीम खे शदीद दौरो पियो हो। हू बेहोश थी वई हुई ऐं वात मां गिफ़ पे वयसि। ॾंदण पइजी विया हुयसि। ॻोठ जी कुराड़ी मासी मुठसराई सां संदसि ॾंदण पे कढिया। घर जूं औरतूं ऐं नौकिरियाणियूं मेड़ाको करे मथां बीठल हुयसि। ॾंदण कढण खां पोइ कुराड़ी मासी मिठल गिलास मां पाणी जा छंडा मुंहं ते हयसि त हिन अखियूं खोलियूं ऐं निमाणियुनि निहारण सां चौधारी ॾिसण लॻी त संदसि निगाह वञी रईस अलण खान ते पई त हिन जी अखियुनि मां बेइख्तियार ॻोड़ा ॻड़ी पिया हुअसि ऐं सुरकनि में पइजी वई हुई। नसीम जी माउ जेका बारूद जियां भरी वेठी हुई अलण खान खे ॾिसी ॼण त चिड़ंग ॾिसी वरिती हुआईं। तोखे घणा भेरा चयो अथमि त छोकिरी खे ग़ैबात लॻल आहे, तॾहिं त का बि दवा असर नथी करे, पर तूं आहीं जो सफ़ा। मां बि छा त करियां, इलाज त घणा ई कराया अथमि। रईस अलण खान बि परेशान थी वियो हो। मोह अबो उन्हनि डॉक्टरनि जो। लॻत खे डॉक्टर छा कंदा? चवां पई त छोकिरीअ खे साईं भूरल शाह खां पढ़त कराए धाॻो वठी ॾियो। नसीम जी माउ चयो, तुंहिंजो त अछे मथे में अची ॾाको थिड़ियो आहे। ॾाको मुंहिंजो न पर तुंहिंजो अची थिड़ियो आहे। भूरल शाह वटि चङा भला राज पिया गाहठ थियनि, सभु चरिया आहिनि, अटे लप कोन था खाइनि। अबा साइण जो चवणु खणी मञ। अखियुनि सां ॾिसो पई अचां। काल परे खां हिकिड़ी जवान छोकिरी खे गाॾी ते खणी आया हुआ। साईं भूरल शाह जी पढ़त खां पोइ छोकिरी खिलंदी गाॾीअ में वेही। अई घोड़ट, ॾिस त सही, उल्टो मूंखे पई ॾोही करी। माणस जो लहजो रोअण हारको हो। हा मां, तूं ई ज़िमेदार आहीं इन जी। छोरी कीअं? आउं बि त ॿुधां। तूं ई त मूंखे भूरल शाह वटि वठी हली हुए ऐं भूरल शाह सां कमरे में ईअं अकेलो वाड़े छॾी जी ॿकरी बघड़ जे हथ में ॾिबी आहे। भूरल शाह ई मूंसां। हिन खां उछगार छॾाइजी वई। आई निभागी निदोरी कामल मुर्शद ते कूड़ हणी पंहिंजो पाप पई लिकाई। बुखियो बघड़ आहे, वहशी ऐं ज़नावर, मूं जहिड़ियूं अलाए जे केतिरियूं नियाणियुनि जो निशानूं बणियूं आहिनि। तो दहां कूक बि न कई। दाहूं त कयमि, पर तूं ख़लीफ़े जे चवण ते सम्झो पिए त पीर जिन सां झेड़ो पियो करे, पर हिन त। हो सुॾकनि में पइजी वई। रईस अलण खान बुत बणियो बीठो रहियो। बुत मां साह छॾाइजी वियो हुयुसि। सॼो बंगलो फिरंदो महसूस पियो थियसि। हिन ऊनो साह खणी माउज़र वापसि रखियो ऐं अॻिते वधी पंहिंजे कमरे ॾांहुं वञण बदिरां पोयां पेर करे वापसि बंगले ॾांहुं वञण लॻो। रईस खे साॻियुनि पेरनि ते घरां वापसि ईंदे ॾिसी बंगले जा नौकर परेशान थी विया। हिन पुराणे नौकर अदड़ू खे सॾु कयो ऐं खेसि माल जे वथाण मां मैनेजर खे सॾे अचण लाइ चयो ऐं अॻिते वधी पाण खे पलंग ते ईअं फिटो कयाईं ॼण जुआ जे दाव में सभु कुझु हाराए वेठो हो। मैनेजर सहकंदो कमरे में दाख़िल थियो त रईस अलण खान बेड तां उथी सिगरेट दुखाए वॾो कश आयो। मैनेजर मामिलो न सम्झण वारी हैरत मां खेसि ॾिठो पिए। हिन खे सॾे वेझो विहारियो ऐं पोइ खेसि सरबाटनि में कुझु चयो। मैनेजर ॿई हथ छाती ते रखी कंध खे आकार में लोॾे ॿाहिरि निकिरी वियो। सुबुह सवेर अञा बंबराको हो। सिज कनी बि न कढी हुई त सॼे ॻोठ में हुल पइजी वियो हो। नंढे वॾे मर्द तोड़े औरत जे वात में इहा ई वाई हुई त कहर थी वियो, बगदाद थी वियो। सादनि माण्हुनि न पिए ॻाल्हायो, पर संदनि ज़हन में भरियल अक़ीदे जे बारूद पिए ॻाल्हायो। ईअं पिए लॻो ॼण ॻोठ जे हर घर में कज़ियो थियो हुजे। किन घरनि मां त औरतुनि जे रोअण ऐं पार कढण जा बि आवाज़ पिया आया। हिननि लाइ वॾे ॾुख ऐं मातम जहिड़ी ॻाल्हि ई त हुई। हुन करे त सादनि माण्हुनि न पिए ॻाल्हायो, पर संदनि ज़हननि में भरियल अक़ीदे जी बारूद पिए ॻाल्हायो। इहा ख़बर हिननि मथां वॾी छिप वांगुरु किरी हुई त राति देर सां वॾे असर धारे के अणॼातल हथियारबंद साईं भूरल शाह जे आस्थान में घिड़िया ऐं लगातार फायरिंग करे ॿिनि ख़लीफ़नि समेत खेसि मौत जी निंड सुम्हारे विया।
बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद है तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तों, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय लिखी मोकिलींदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटण खे पिणु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। ऐं हा, जेकॾहिं तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आहे त हिन खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू।